अवामी न्यूज़ एसटी पारां 1 दिसंबर सकाफ़ती दिहाड़ो अचो खेट खेड़ियूं अचो सोन मेड़ियूं। नाज़रीन, खबरनि जो सिलसिलो जारी है। अवां खे भैया रोड का ख़बर ॾींदा हलूं त भैया रोड जे समाजी अॻवान आशिक़ हुसैन बिरोही पारां सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां 100 अजरक ऐं 100 टोपियूं विरहाइण जी शानदार तक़रीब कोठाई वई। तक़रीब में आयल महिमाननि, साफ़िन, समाजी अॻवाननि, पुलिस ऑफिसरनि, मज़दूरनि ऐं हारिन में टोपियूं ऐं अजरकनि जा तोहफ़ा विरहाया विया। वधीक तफ़सील भैया रोड मां नदीम अली मंगी जी हिंदू पोस्ट में। सिंध मांगी अमर पोसा असली हुन भायो था तुंहिंजे शान में शेर लिखी महफिल के मचायो था। रोड में समाजी अगवान आशिक़ हुसैन बिरोही पारां सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां 100 अजरक ऐं 100 टोपी विरहाइण वारी शानदार तक़रीब अवामी न्यूज़ मीडिया ग्रुप जे सहकार सां कोठाई वई। तक़रीब में आयल मेहमाननि, सहाफ़ियुनि, समाजी अगवाननि, पुलिस ऑफिसरनि, मज़दूरनि ऐं हारिन में टोपियूं ऐं अजरकनि जा तोहफ़ा विरहाया विया। शाह भिटाई सचल सामी लाल सखी जी सिंधवा सूफ़न जी धरती आहे ते हर को गैरतमंद अजरक टोपियूं पाए हलल मुर्की मुर्की सब मिलन माण्हू मोहबत वारा। जिए सिंध जिए सिंध जिए सिंध जियन सिंधी सारा जिए सिंध जिए सिंध। इन सिलसिले में तकरीब के खिताब कंदे आशिक़ हुसैन बिरोही चयो त सिंधी सकाफ़ती ॾियारो हर सिंधीअ जी क़ौमी ईद आहे। सिंध में रहंदड़ हर क़ौम जो माण्हू सिंधी आहे, उनखे सकाफ़ती ईद भरपूर तरीक़े सां मल्हाइण घुर्जे। हिन चयो त सकाफ़ती ॾियारे जे ॾींहं ते एकता जी रैलियुनि में खोड़ सारा अहिड़ा ग़रीब बि ईंदा आहिनि जेके टोपियूं ऐं अजरकूं पाए न आहिनि ईंदा, जॾहिं त कुझु ग़रीब गुरबत सबब रैलियुनि में शिरकत बि न आहिनि कंदा ऐं न ई सकाफ़ती ईद मल्हाईंदा आहिनि। हिन चयो त मां हिन ॻाल्हि खे ज़हन में रखंदे सकाफ़ती ईद खां 2 ॾींहं पहिरियां ही सकाफ़ती तक़रीब कोठाई आहे ऐं हर मकतबे फ़िक्र जे माण्हुनि में टोपियुनि ऐं अजरकुनि जा तोहफ़ा तक़सीम कया आहिनि, जीअं सभई गॾिजी असां एकता ईद मल्हाए सघूं। इन मौक़े ते मौलाना असदुल्ला खोड़ो खिताब कंदे चयो त अजरक टोपीअ जे ॾियारे ते हेड़ा मुअज़्ज़ज़ मुकर्रम प्यारा माण्हू घुराए मां आशिक़ जे तॾे खे मान ॾियां भिटाई थो तॾे ई वञे तिन जे जेके खिली खीकारे पाए भाकुर भाइपीअ जो वेझो विहारनि नकी तलब ताम जी रुगो पाणीअ ढुक प्यारे काटियूं कुहारा की नकी रुगो मोहबत सां दम मारे जेके सच्ची दिल सां सारनि तिन खे जायूं ॾिजनि जीअ। सिंधियो तव्हांजी सकाफ़त पटको आहे, टोपी आहे, अजरक आहे, ओताक आहे। अञा ॾसियो त रोड वारो तव्हांजी सकाफ़त लस्सी आहे, लस्सी मक्खण। तव्हांजी सकाफ़त मथो ढकड़ा हाथम दाईअ जी न्याणी गिरफ़्तार थी वई, मथे उघाड़ी आहे, काफ़िराणी आहे। साहब वठो पिया अचनि, फरमा मथो हुज़ूर फरमायो मुंहिंजी चादर वठो हिन न्याणीअ जो मथो ढके अचोसि। असांजो नबी मथा ढकाइण आयो। अजरक ऐं लोई सिंध जो जेकॾहिं भाउ पाए त अजरक जे मुंहिंजी भेण पाए त लोई ऐं लज्जा। मिठाई छा थो चए इजो आयो मींहुं अव्हां जा निंड में है। असांजे काइद सिंध अल्लामा राशिद नारो कहिड़ो हयो इस्लामाबाद जे फिज़ान में बि नारो हयई तो हुकुमरान सिंध विराईंदो पाचर खाईंदो। खबरदार ॿुधी छॾियो, असां इस्लाम ते बि चौकी ॾींदासीं, सिंध अमर ते बि चौकी ॾींदासीं। सिंध असांजी माउ आहे, छो त केॾा बि गुनाह पुठीअ ते कयूं था मरण खां पोइ बि जीअ में जायूं। अॼु असां हिन ॾींहं ते पंहिंजे सिंध अमर सां वाइदो था कयूं, अजरक पाए टोपियूं पाए नारा हणी त अमर रत जे आख़िरी कतरे ताईं सिंध जे हथारनि सां जंग जारी रखंदा। नारे सिंध, नारे सिंध, नारे सिंध। समाजी अगवान सैयद रुस्तम अली शाह, बिया रोड टाउन कमेटी के चेयरमैन लाला अब्दुल करीम काकड़, फरहान अराई समेत ॿियनि सवें माण्हू तकरीब में शिरकत कई। तकरीब में आयल मज़ाहिया फनकारनि अछड़ो किरियो ऐं वहीद किरियो पिंडाल में वेठल माण्हुनि जे चेहरनि ते मुर्कूं वखेरे छॾियूं। आख़िर में सिंध जे मशहूर सूफ़ी फनकार एजाज़ खाशकेली सकाफ़ती गीत गाए माण्हुनि खे झुमाए छॾियो। कैमरामैन अलीअज़र कलोड़ सां गॾु नदीम अली मंगी, अवामी न्यूज़ टीवी, बिरिया रोड। एक
वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।